डॉक्टर गुरमुख जगवाणी, महाराष्ट्र सिंधी साहित्य अकेडमी जा वाइस चेयरमैन। मेहरबानी भाउ अजीत ऐं मेहरबानी भेण कोशीअ जी, जंहिं सितल सिंधियुनि खे जेके हिते सुता पिया उनखे निंड में उथाए छॾियईं। आयो लाल कयो साईं, जाॻिया हो न साईं। सभ खां पहिरियों साईं मानसी पेसल जो दिल जी गहराइनि सां स्वागत तो कयां, अभिनंदन तो कयां। उन जा अॻूणा डायरेक्टर, हाणे जा मौजूदा डायरेक्टर ऐं शायदि तव्हां असां मां फ्यूचर में वरी को ॿियो डायरेक्टर थिए। असां पाजी मेंबर थी वियासीं, हाणे तव्हां सिटिंग आहियो। अॻिते तव्हां मां ई उम्मीद कयूं था जेके सिंधियत जा शीदाई अॼु हिते इकट्ठा थिया आहिनि उन्हनि मां बि NCAPL में को ईंदो। अॼु जे हिन सुहिणे कार्यक्रम जी जंहिं शुरूआत कई असांजी हिंगोराणी मैडम, उन्हनि जिन जिन जा नाला खयां उहे सभई स्टेज ते वेठल मान्यवर मुंहिंजे साम्हूं वेठल, ईअं खणी चवां त भई सिंधियत जा सिपाही। अॼु ॾिठो वञे त यंग जनरेशन असां वटि तमामु घटि आहे, शायदि अॼु ई हिकिड़ो यंग आहे। यानी थोरो ॾिसूं था त पहिरियों मां तव्हां सभिनी जो दिलि जी धड़कन सां, प्यार जी प्रीत सां, जमनाणी साहिबु तव्हांजे लाइ अथव, कुर्ब जी कतार सां, मन जे मनठार सां, मन मोहींदड़ मुर्क सां, चांड्रो की चाहत सां, दिलि जी गहराइनि सां भली कार चवां थियो। सुखिया हुजो सदाई, ॾुखियो ॾींहुं न ॾिसो कॾहिं, जिते बि रहो मुंहिंजो सचो साईं करे ख़ुशि रहो, सिंधी वसंदा रहो। मां हमेशह चवंदो आहियां, जिते बि वेंदो आहियां, तव्हां पंहिंजे सचे साईं जंहिंजी आशीर्वाद सां सतगुरु साईं शहंशाह सचे सतरामदास साहिबु, अमर शहीद कंवरराम साहिब जी मुंहिंजे मथां आशीर्वाद रही आहे। मां उन सां सदाईं जॾहिं बि को प्रोग्राम कंदो आहियां त पहिरियों ईअं चवंदो आहियां, हीअ मंज़िलूं बि ॾाढियूं ॾुखियूं आहिनि, हीअ मंज़िलियूं बि ॾाढी ॾुखियूं आहिनि, हासिल बि नसीब सां थींदियूं आहिनि, हासिल बि नसीब सां थींदियूं आहिनि। पर उते तूफ़ान बि हारजी वेंदा आहिनि जिते सिंधियुनि जूं ॿेड़ियूं ज़िद ते हूंदियूं आहिनि, सिंधियुनि जूं ॿेड़ियूं ज़िद ते हूंदियूं आहिनि। चवंदा आहिनि विश्वास अगरि साईं ते अथव, विश्वास अगरि मालिक ते अथव त उहो थींदो जेको मालिक चाहींदो, पर विश्वास अगरि पाण ते अथव त भॻवान बि उहो लिखंदो जेको तव्हां चाहींदो। साईं मां प्रोग्रामनि जे बारे में कुझु न चवंदुसि, एकेडमी सिर्फ़ु 5 मिंट तव्हांखे एकेडमी जे बारे में शॉर्ट में ॿुधाईंदुसि, पोइ ॿी ॻाल्हि कंदुसि। महाराष्ट्र सिंधी साहित्य अकेडमी 15 सालनि खां असांजी बंदि रही। मां शुक्रगुज़ार आहियां, ही पॉलिटिकल मंच न आहे पर सिंधियत जो मंच आहे, पर मां शुक्रगुज़ार आहियां भारतीय जनता पार्टी जो, जंहिंजे अचण खां पोइ असांजी महाराष्ट्र सिंधी साहित्य अकेडमी जो पुनर्वसन थियो। असांजी 15 साले खां पोइ महाराष्ट्र सिंधी साहित्य अकेडमी खे वरी नए सिर असांखे हीअ सरकार चालू करे ॾिनो। बजट हुयो असांजो तंहिं महिल 60,000, तंहिं महिल असीं जॾहिं आयासीं बजट असांखे मिलियो 1 करोड़। 3 साल पहिरियों, 3 साल कंप्लीट थी विया, उहा बॉडी डिज़ोल्व थी वई। वरी हाणे नए सिर मूंखे कार्याध्यक्ष करे को चेयरमैन करे खयो अथऊं ऐं वरी मूंखे हाणे बॉडी नई फॉर्म करणी आहे। असांखे हींअर 2 करोड़ रुपए जी लास्ट वीक CM साहिबु चयो त मां तव्हांखे बजट ॾींदुमि इमीडिएट, तव्हां कार्याध्यक्ष थियो कमु कयो। जंहिं महिल असां शुरू कईसीं त मूं CM साहिब खे चयो त साईं मुंहिंजे लाइ हर सिंधी VIP आहे, मां कंहिं बि सिंधीअ खे अॻियां नथो विहाए सघां, कंहिंखे बि पोइ नथो विहाए सघां, असांजा हर सिंधी VIP आहिनि। जीअं बाबा तव्हांखे जेको खपे कयो। मां चयोमांसि साईं मूंखे बॉडी खणी आहे 40 ॼणनि जी, चई हेॾी वॾी। मां साईं असां कंहिंखे नाराज़ कयूं, घटि में हिकु शहर में हिकिड़े खे था खणूं त ॿियो सिंधी कावड़े थो वञे पियो। कुदरत साईं जी महिर थी असां 33-35 ॼणा खयासीं। उन में के इंजीनियर खयासीं जेके तव्हां ॻाल्हि कई हिराणी साहिबु, कुझु डॉक्टर्स खयासीं, कुझु बिल्डर खयासीं, कुझु कॉलेज जा प्रोफेसर खयासीं, कुझु राइटर खयासीं। उद्देश्य असांजो इहो हुयो, उनजे पोयों जेको हितू हो असांजो
इहो हुयो त अहिड़नि माण्हुनि खे खण सां समाज जे अंदरि सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ उहे जुड़ंदा, को फंड्स खणी ईंदो, को पंहिंजी हुकूमत खणी ईंदो, को पंहिंजो दिमाग़ु खणी ईंदो, त असांजी एकेडमी खे फ़ाइदो थींदो। थियो छा? क्रिटिसिज़म शुरू थी वई, टीवी ते साईं पाण में प्रोग्राम चालू थी विया। जिन खे सिंधियत जी ख़बर नाहे, जिन खे ॿोलीअ जी ख़बर नाहे, उहे एकेडमी में खयां अथऊं, बिल्डर खयां अथऊं, हे खयां अथऊं। सिर्फ़ु मेंबर थियण सां मक़सदु हल न थींदो आहे। गवर्नमेंट खां पैसो बि खपे, गवर्नमेंट खां स्कीम पास बि कराइण खपनि। मां जॾहिं NCPSL में पहिरियों दफ़ो मेंबर थियुमि, रवि प्रकाश जी हुया, सभु हुया, मैडम सुमती ईरानी खे उथी करे मूं पहिरियों दफ़ो चयो पहिरीं मीटिंग में त तव्हां जेको ₹1 ॾियो था राइटर खे असांजे आजीवन, इहो मूंखे ₹5 लख खपे। वेठा आहिनि सभु मेंबर। मैडम उथी करे हिकदमि चयो जगवानी साहिब सां मां गॾु कमु कयो आहे ऐं मां इमीडिएट बजट जेको आहे 4 लख खां 8 लख कयां थी पई। त स्पिरिट खपे उन्हनि सां ॻाल्हाइण जी, क्रिटिसिज़म सां कुझु न थींदो आहे। मुंहिंजो 4 करोड़ 8 करोड़ कीअं न थी, तव्हां हुयो न थी। त मुंहिंजो छा चवणु आहे, असां जेके हिते गॾु थिया आहियूं, असां सिंधियत जे वाधारे लाइ थिया आहियूं, सिंधी भाषा जे लाइ थिया आहियूं। स्कीमूं सभु साॻियूं आहिनि, मैडम ॿुधायूं, मां सम्झां थो। तंहिंखां पोइ राजस्थान वारनि ॿुधायूं त घणियूं सुठियूं स्कीमूं आहिनि, इन्हनि ते इम्प्लीमेंट करणु खपे। असां बि अवॉर्ड ॾींदा आहियूं, असां बि सभु कंदा आहियूं। हितू असांजे पुरस्कार ॾियण जो आहे इहे त भई, छो जो कंहिं चयो आहे त सिंधी भाषा जेका असांजी आहे, अॼु तकलीफ़ कहिड़ी आहे असां वटि, अरबिक ऐं देवनागरी जी आहे। मेन जेको मुद्दो आहे असां वटि उहो आहे अरबिक ऐं देवनागरी जो। अरबिक जेका भाषा आहे, असांखे इहा दिमाग़ में विहायो वियो आहे त इहा ख़तमु थी वेंदी सिंधियत। अरबिक भाषा जेसि ताईं हीअ चंड तारा आहिनि, जेसि ताईं सिंध प्रांत पाकिस्तान में जीअरो आहे, अरबिक भाषा कॾहिं बि ख़तमु न थींदी। छो जो उते सिंधी था रहनि न साईं, 4 करोड़ सिंधी उते था रहनि, उहे मुस्लिम आहिनि, असांजा 25 लख हिंदू उते आहिनि। साईं लिपि चओ, साईं तव्हां लिपि चओ, भाषा त सिंधी आहे न, लिपि में लिखो या देवनागरी में लिखो, त उहा लिपि त असांजी ख़तमु थियणी न आहे। उन मौज़ू ते अची पाण में इहो कयूं त देवनागरी कयो, अरबिक कयो, उन मौज़ू खे साइड में करे असां इहो कयूं त असांजी सिंधी भाषा कीअं बचे, असांजी संस्कृति कीअं बचे। मां पहिरियों दफ़ो हाणे 4 ॾींहं पहिरियों असांखे CM साहिबु घुरायो, मां हुनखे चयो साईं असांखे सिंधी साहित्य अकेडमी जेका तव्हां महाराष्ट्र जी ॾिनी आहे, इन में असांखे सांस्कृतिक वर्ड जोड़ियो वञे, संस्कृति असांजी इन सां जोड़ी वञे। तो CM साहब चयो भाई तो भाषा के लिए है, आपकी सिंधी भाषा बढ़नी। मां चयुमि साईं जेसि ताईं असांजा राइटर, असांजा पोएट, असांजा शाइर, असांजा कलाकार, असांजा ड्रामा नवीस जीअरान, तॾहिं असांजी भाषा, असांजी कला इहे ई बचाए सघनि था। असां में दम कोन्हे, इहे सभु तव्हां हो, तव्हां आहियो त असांजी सिंधी भाषा जीअरी आहे। कलाकारनि खे मां सल्यूट कंदो आहियां। अॻे पढ़ंदा हुआसीं साईं, मां बि पढ़ंदो हुउमि सिंधी, मां बि पढ़ंदो आहियां, अरबिक पढ़ंदो आहियां, मूंखे देवनागरी न ईंदी आहे, मां अरबिक पढ़ंदो आहियां। हाणे असांखां पढ़णु पुॼे ई नथो, असां पढ़ूं ई कोन था, असां वञूं था वीडियो ते, व्हाट्सअप ते ॾिसूं था, 5 मिंटे जी फिल्म ॾिसूं था। असांखे अहिड़ा कार्य करणु खपनि जीअं असांजी संस्कृति, असांजी भाषा जेका ओरिजिनल 7000 अॻे चवंदा 5000 साल पुराणी सिविलाइज़ेशन कल्चर असां सिंधियुनि जो आहे। पर हाणे मां जीअं त पाकिस्तान सिंध प्रांत हर साल वेंदो आहियां ऐं मुंहिंजूं रूट्स उते आहिनि अञा, त उते हाणे जेका खोजना कई वई आहे त 7000 खां मथे असां हलिया विया आहियूं, 8500 जे क़रीब हलिया विया आहियूं। उमेद आहे त असां 10000 ताईं असांजी सिविलाइज़ेशन पुॼी वेंदी। त असां कहिड़ी ज़बरदस्त सभ्यता जा वारिस आहियूं। असां उन सभ्यता खे बचाइण लाइ अॼु हिते गॾु थिया आहियूं। इन प्रोग्राम जी जेका शुरूआति कई आहे भाउ अजीत डायरेक्टर साहिबु, सभिनी मेंबरनि ऐं ख़ासि करे रवि साहिबु त शुरू खां पियो चए कयो प्रोग्राम कयो, पर दौर में रहिजी आहे उन वक़्तु बि। त जेका शुरूआति कई आहे इन सभिनी लाइ तव्हांखे वाधाई ॾींदे साईं हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त असांखे छा करणु खपे। प्रोग्राम असां कंदासीं एकेडमी में, तव्हां असांजी मदद कंदव। उहो शाह साहिबु चयो आहे न साईं त कुर्ब कजे तिन सां जेके खिली खीकारिन, कुर्ब कजे तिन सां जेके खिली खीकारिन, नाहे तलब ताम जी रुगो पाणीअ ढुक पीआरिन, जेके सची दिलि सां सारिन तिन खे जायूं ॾिजनि जीअ में। त असां बि तव्हां सभिनी खे जीअं में जायूं ॾींदासीं। NCPS सां 2 ॻाल्हियूं आहिनि त असांजी अॼु ताईं जेका सेंसेक्स जनगणता असांजी जेका पॉपुलेशन आहे सिंधियुनि जी हिंदुस्तान में काई बि एथेंटिक कान्हे का। बाक़ी अॼु कोई बि हिते वेठा आहिनि एथेंटिक ॿुधाए वञे, जेके बि व्हाट्सअप ते हलनि थियूं, जेके बि ॻाल्हियूं हलनि थियूं। मां अलायंस जेका अमेरिका जी आहे
उनजो बि सभासद आहियां। मां ग्लोबल जेको ट्रस्ट आहे अमेरिका जो, मां उनजो बि डायरेक्टर आहियां। हर साल मां इंटरनेशनल सम्मेलन में वेंदो आहियां, उते बि ॻाल्हाईंदो आहियां, उते बि इहे ॻाल्हियूं कंदो आहियां। उहे बि तयारु आहिनि अलायंस वारा असांजी मदद करण लाइ सिंधियुनि जी हिंदुस्तान में। उन्हनि खे बि प्लेटफॉर्म खपे हिंदुस्तान में सिंधी ग़रीबनि जी मदद करण लाइ। छो अॼु बि असां वटि 30% खां वधीक ग़रीब ॻोठनि में रहनि था। असांखे इहो बि ॾिसणो आहे भॻवानु असांखे एॾो वॾो मथे कयो आहे, छो जो असांजी इज़त हुन जे हथ में आहे, ज़िलत हुन जे हथ में आहे। असां कंहिंजे बि कंहिंजे कॾहिं पोयूं पऊं त हिनखे केरींदासीं, हिनखे लाहींदासीं, जेका ख़ासि करे असांजे सिंधियुनि में, माफ़ु करे चइजो मां दिलि सां थो चवां त सिंधियुनि में जेका सड़पच असां में थी वई आहे, त हीउ डायरेक्टर थी वियो NCPC जो, हीउ मेंबर थी वियो, हीउ सिंधी साहित्य अकेडमी जो कार्याध्यक्ष थी वियो, मां रहिजी वियुसि। बाबा तूं वधि अहिड़ा कम कर जो माण्हू तोखे पाण ॻोल्हे करे चवनि साईं अचो हे पद ग्रहण कयो, अहिड़ा कम समाज में कर त माण्हू तोखे ॻोल्हनि। अॼु जेके बि तव्हां वेठा हो, तव्हां सभिनी जो किथे न किथे कोड़ो योगदान कंहिं कम में आहे जो अॼु तव्हां हिन मंच ते वेठा हो। NCPSL जे माध्यम सां असां पंहिंजे समाज जी ॻणप करायूं त हिंदुस्तान में सिंधी समाज केतिरो आहे। रवि जी तव्हां शुरूआत बि कई शायदि, मूंखे लॻे थो पहिरियों दफ़ो बि ॾिसो थियो। त इन मौज़ू खे खणी अगरि असां एकेडमीज़ जे पारां वेठा आहियूं, जेके थोरो एकेडमीज़ जे पारां बि मोटिव वठूं, पंहिंजो कुझु बजट कढी, भई दिल्ली में घणा आहिनि, महाराष्ट्र में घणा आहिनि, सेंसेक्स तव्हांखे मोकिलियूं NCPSL खे, तव्हां सेंटर बॉडी आहे असांजी, ऐं तव्हां वटि फंड बि वधीक आहिनि, बजाए असां फंड जेके होॾे होॾे यूज़ था कयूं पिया कुझु ॿिनि जायुनि ते, उन मां थोरो फंड तव्हां डाइवर्ट कयो त जीअं असां पंहिंजी जन गण थी वञे असांजी, त पोइ असांखे ख़बर पवंदी असां सिंधी किथे आहियूं, केतिरा आहियूं, कहिड़ा कहिड़ा माण्हू कहिड़ी पोस्ट ते आहिनि। ॿी स्कीम तव्हांखे NCPSL खे आहे, जेका मां लास्ट टाइम गुजरात जी असांजी मीटिंग थी हुई दिल्ली में, ऐं राजस्थान में मीटिंग थी, हेठि जन जी ॿुधाई 2-3 ॻाल्हियूं, त उन मां बि हिकिड़ी मूंखे ॾाढी सुठी लॻी, ऐं मां बि शायदि शुरूआति करण वारो आहियां। त असां हिंदुस्तान में 60 खां मथे 60 इयर्स खां मथे जेके शाइर आहिनि, राइटर आहिनि, पोएट आहिनि, या ड्रामा नवीज़ आहिनि, या कलाकार आहिनि, जेके बि कला जी दुस्ती सां असां सां जुड़ियल आहिनि, असां उन्हनि जे बारे में बायोडेटा कढूं त टोटल हिंदुस्तान में एतिरा घणा माण्हू आहिनि, ऐं असां NCP जे माध्यम सां अहिड़ी योजना शुरू कयूं जो हुनखे सालाना 5-25 हज़ार रुपया कुझु न कुझु वक़्फ़ो ॾींदा वञूं असां, त जीअं असांजे उन्हनि बुज़ुर्गनि जी हिमत अफ़ज़ाई थिए जिन पंहिंजी सॼी उमिरि भाषा खे ॾिनी आहे। अॼु असांजी क़दुरु कोन अथव साईं। तव्हां मां सिंधी साहित्य में पहिरियों दफ़ो थियुमि, जीअं असां क़दम कयोसीं, असांजे एग्ज़ीक्यूटिव नीतू कार्याई, मुरली अदनानी साहिबु, वेझे सभिनी खे मां पहिरियों चयो, बाबा पहिरियों मुशाइरो कयो। चई साईं मुशाइरो कयोसीं उल्हासनगर में, ॿुधण वारा 20, ॻाल्हाइण वारा 30। मूंखे चई साईं छा आहे? मां चयो बाबा मुंहिंजो मुशाइरे माण्हुनि सां को मतिलबु न आहे। मुंहिंजे सिंधी शाइर खे अगरि 500 रुपया 5000 रुपया मिलिया हिकु अखर चवण जा, मूंखे उनजी ख़ुशी आहे। जिन खे कोई नथो पुछे, ॿुधण वारा त पिया ॿुधंदा, रेडियो ते ॿुधंदा। सो अहिड़ी तरीक़े सां असांजे जेके शाइर आहिनि, असांजा जेके कलाकार आहिनि, अहिड़ी असां स्कीम शुरू कयूं। ऐं NCPSL खे मां रिक्वेस्ट कंदुमि, तव्हां वेठा हो हिते, त इहा तव्हां सभु बानीकार NCL में जेके बि डायरेक्टर वेठा हो, इहा हिकिड़ी शुरू कयो मुहिम, त कहिड़े बि तरीक़े सां असां इन्हनि शाइरनि खे, इन राइटर्स खे, इन्हनि पोइटनि खे, मां सम्झां थो जेके सिंधी प्रोफेसर आहिनि उन्हनि खे बि साईं गॾु खणिजो। सुबुह असांजी संध्या जी थोरो घणो ॾुड़ थी पई साईं, सरी नथी आहे। घणियूं ॻाल्हियूं आहिनि, पाण मिलंदासीं, पाण हाल अहिवाल ॾींदासीं, ऐं असांजे लाइ कोई बि महाराष्ट्र में साईं कमु हुजे, सिंधियत वधायो, सिंधियत कीअं वधे, सिंधियुनि मां ग़रीबी कीअं दूरि थिए, उन लाइन ते बि पाण खे तव्हां ॿुधायो। जीअं त 26 जनवरी लाइ राजस्थान वारनि ॿुधायो त भई असांजी बि झांकियूं निकिरनि। असां ऑलरेडी 3 दफ़ा ऑल इंडिया लेवल ते असां बॉडी जेका आहे पॉलिटिकली सोनिया गांधी सां बि मिलियासीं, उनखे सभु ॻाल्हियूं कयूंसीं। त असांखे ॿियो कुझु न त हिकिड़ो मौलाना अब्दुल कलाम आज़ाद जेको मुस्लमाननि लाइ हिकिड़ो बोर्ड आहे, उन जे हिसाब सां हिकिड़ो सिंधियुनि खे बोर्ड ॾिनो वञे, जंहिंमां असां ग़रीब सिंधियुनि जी सहायता करे सघूं। सोनिया गांधी सां मां पर्सनली ॻाल्हायूं, मां पर्सनल हुते मीटिंग में हुउमि, असांजो MLC साहिबु गुज़ारे विया आहिनि, कन्यालाल गिदवाणी साहिबु हुया, उन्हनि सां गॾु असां 40-50 ॼणा ऑल इंडिया बॉडी वई साईं। हुन में सभु पॉलिटिकल पार्टीज़ जा माण्हू हुया, तव्हां बि हो न साईं शायदि? हा,
त असांखे हिकिड़ो बोर्ड खपे, कल्याण बोर्ड जे बि असांजे सिंधियुनि जे, हाणे ॾिसो मुस्लिम मां नथो चवां, नालो नथो खणे ज़ात कंहिंजो बि, पर मुस्लिम्स खे एॾी फैसिलिटीज़ आहिनि उन बोर्ड जे माध्यम सां, अरबे रुपया हुननि खे मिलंदा आहिनि। ऐं लकीली मां उन बोर्ड जो ऑडिट में कमेटी में, जेको असांजे हाउस में कमेटी थींदी आहे उन में हुउमि, मां जंहिं महिल जो ऑडिट ॾिठो त जेके बि हुननि लोन ॾिना आहिनि 20 सालनि में, हिकिड़ो रुपयो बि वापसि न आयो अथनि। उनखे बि ख़बर आहे वापसि नथो अचे, हो चवंदा हम क्या करें, पैसा त गवर्नमेंट का जा रहा है न, असांखे छा करिणो आहे, ॾींदा रहंदा आहिनि। असां बि चऊं था त असांखे बि कुझु गवर्नमेंट खां उनजे लाइ सभु मिली करे हिकु दफ़ो अहिड़ी का स्कीम ठाहियूं त असांखे थोरा पॉलिटिकल राइट्स बि मिलनि। ऐं इहा बि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त जॾहिं बि असांजी सरकार आई, हुन मां मौज़ सां चवां थो, कंहिं बि पार्टी सां वस्तो न आहे, त छत्तीसगढ़ में चालू थी वई सिंधी एकेडमी, राजस्थान में थी वई, यूपी में थी वई, ऐं जीअं ई सरकारूं वयूं त असां हिकिड़ो NCPSL जे माध्यम सां चाहियूं था त इन्हनि सभिनी सरकारनि खे लिखूं त वरी जिते जिते एकेडमीज़ न आहिनि उते एकेडमीज़ जे लाइ चालू कनि। कोई बि पार्टी सां हूंदो, ईंदो त सिंधी, कोई बि अध्यक्ष थींदो हूंदो त सिंधी, कंदो त सिंधी भाषा जे लाइ कमु। इन करे हिकिड़ी तव्हांखे साईं इहा रिक्वेस्ट आहे त असां बि लिखंदासीं, पॉलिटिकली न आहे हे, असांखे NCPSL मां इहो लेटर कढाइणु खपे हर स्टेट खे त भई जीअं जीअं अलॻि स्टेट्स में सिंधी साहित्य एकेडमीज़ आहिनि उहे परफॉर्म करे रहियूं आहिनि, त तव्हां बि पंहिंजे पंहिंजे स्टेट्स में जिते सिंधियुनि जी मेजॉरिटी आहे। असां बिहार में वियासीं, साईं सुशील कुमार मोदी सां गॾु असां मिलियासीं, हाणे प्रोग्राम कयोसीं 6 महीना पहिरियां, केसवाणी साहिब मां ॿई गॾु हुआसीं। असां उनको रिक्वेस्ट कईसीं एकेडमी ठाहियो, त जवाब छा ॾिनई, चई आप सिंधियों को क्या ज़रूरत है एकेडमी की, आप खुद ही समर्थ हो, खुद की एकेडमी बना लो। माना असांजो इम्प्रेशन इहो आहे उते त असां सभु कुझु पाण आहियूं, माना असां ॾेढो पैसो आहे सिंधियुनि वटि, पर उहो त असांखे ख़बर, दादी तव्हांखे ख़बर त कहिड़े हिसाब सां सरकार सां विढ़ूं था पिया। सो इहे 2-3 ॻाल्हियूं आहिनि, तव्हां असांखे हिते घुरायो, तव्हां सभिनी जो दिलि जी गहराइनि सां वरी मां शुक्रगुज़ार थो कयां। असांखे तव्हां किथे बि घुरायो, असां तव्हां सां हाज़ुर रहंदासीं। आख़िर में एतिरो ई चवंदुमि त ख़्वाहिशनि सां न किरंदा आहिनि फल झोलीअ में, ख़्वाहिशनि सां न किरंदा आहिनि फल झोलीअ में, वक़्त जी शाख खे मुंहिंजा दोस्तो लोॾाइणो ई पवंदो आहे, कुझु न थींदो आहे अंधेरनि खे बुरो भलो चवण सां, पंहिंजे हिसे जो ॾीओ पाण ई ॿारणो पवंदो आहे। महिरबानी। ऐं आकाई बि ॿी का सूचना हुजे त पोइ असां जेके कम कया आहिनि, हिकिड़ो बुक ठारायूं पिया, बुक जे माध्यम सां असां सभु तव्हांखे मोकिलींदासीं, तव्हांजा बुक असांखे मोकिलियो त उनजे माध्यम सां के सुठियूं ॻाल्हियूं असां खणंदासीं ऐं उनजी महाराष्ट्र में कोशिशि कंदासीं त उन्हनि खे लागू कयूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। डॉक्टर गुरमुख जगवाणी जी तव्हांजे लाइ सुखड़ी खणी आया आहिनि, वञण महिल हिकिड़ी डायरी ऐं पेन तव्हांखे प्रेज़ेंट थींदी।